नमस्कार दोस्तों, मैं चांदनी नेभनाणी सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। पहिरीं ॾिसो अॼु जूं मुख्य ख़बरूं। अहमदाबाद में स्वामी शांति प्रकाश जी मूर्तिअ जो कयो वियो पूजन। सिंध जी कोयल भगवंती नावाणीअ जी मल्हाई वई वरसी। अहमदाबाद जे प्रेम प्रकाश आश्रम में कारकत महोत्सव। उल्लासनगर जे वसंत शाह दरबार में थियो मेडिकल कैंप। सिंधी पत्रकार नारायण भारतीय के ॾिनी वई श्रद्धांजलि। गांधीधाम में कार के भाए लगण ते मची डुकडोर। अहमदाबाद जे सरदार नगर में स्वामी शांति प्रकाश जी मूर्तिअ खे ॾियारीअ ॾींहुं पुष्पमाला पहिराई वई हुई। बस ये दो ही। सतनाम साखी नए साल जी सभिनी भाउरनि भेनरुनि खे वाधायूं। अॼु असां हिते साईं शांति प्रकाश जे बावले ते साईं शांति प्रकाश जिन खे पंहिंजो सन्मान करण आया आहियूं, आशीर्वाद वठण आया आहियूं। असां हिते हर साल सभु सिंधी समाज जा भाउर भेनर गॾिजी करे आशीर्वाद वठण ईंदा आहियूं। ऐं हिन वक़्तु मूंसां गॾु असांजे वॉर्ड जा प्रमुख श्री आसनदास शर्मा जी आहिनि ऐं पूर्व काउंसिलर रोशन भाई गोलाणी, राजेश भाई, सुरेश भाई, हवाई सिंह ऐं आयल सभई कार्यकर्ता भाउर भेनर ऐं साईं जन जा भक्त जन। असां हिन साल हिन भेरे बि आशीर्वाद वठण आया आहियूं। असांजे सिंधी समाज ते साईं जन जो हमेशह हथु रहियो आहे, अॻियां बि साईं जन जो असांजे मथां हथु रहंदो। अहिड़े ई नमूने असां सिंधी हर साल ईंदा रहंदासीं, आशीर्वाद वठंदा रहंदासीं। बचपन में मन में जागी, बचपन में मन में जागी, कृष्ण दरस की प्यास ओम जय गुरु शांति देव राम के श्री चरणों में जीवन सौंप दिया, स्वामी जीवन सौंप दिया। उनकी दया से परम पद पाया, उनकी दया से परम राधे राधे सुबंदर में राधे राधे सारे बोलो राधे 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 गुरु महाराज जी सभिनी मथां आसीस थींदी। वधो विझो, मौज वठो, आनंद वठो, प्यार में रहो। जीअं प्रेम प्रकाश नालो आहे तीअं प्रेम में ही रहो, प्रेम में रहो। वेर भाव खे कढी छॾियो, भुलिजी वञो। आज के आनंद की जय। आनंद में रहेंगे, कल क्या हुआ कल क्या होगा इसकी चिंता न करेंगे। आनंद है
आनंद है, आनंद में रहेंगे। कल क्या हुआ, कल क्या होगा, इसकी चिंता न करेंगे, इसकी चिंता न करेंगे। दया के सागर सतगुर में, मन में करो निवास, ओम जय गुरु शांति विकास। अमदावाद जे प्रेम प्रकाश आश्रम में कारकत महोत्सव में प्रभात फेरी करी वई हुई। अमदावाद जे एमजी हाई स्कूल में सिंधी पत्रकार नारायण भारतीय खे श्रद्धांजलि ॾिनी वई हुई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे असांजे विच में नारायण भारती कोन्हे, पर जेसिताईं संदसि हिकु बि पाठक आहे तेसिताईं उहो जिंदा आहे। साहित्यकार तैलीमदान कॾहिं मरंदो न आहे, सदाईं दिलि में छाप आणी। मल्टी कॉर्नर्ड पर्सनालिटी जीअं असांजे भगवान साहिबु ऐं लालवाणी साहिबु ॿुधायो त विविध विभागनि जो ॼाणू लोक अदब ते एतिरी खोजना करणु मज़ाक जी ॻाल्हि कान्हे। अफ़सोस इहो थींदो आहे हिकु सिंधी वञे थो त पाण सां सिंधियत खणी थो वञे। टिनि सालनि में केतिरियूं शख़्सियतूं असांजे विच मां आहियूं। असांखे प्रेरणा थी मिले अहिड़नि शख़्सियतुनि मां त उन्हनि जे कृतियुनि खे, उन जे साहित्यक शाखाउनि खे ज़िंदा रखूं। इहो असांजो नैतिक फ़र्ज़ु आहे साहित्यकार तैलीमदान जो। हिन जे अंदर केतिरा जवान तयारु थिया, साहित्यकार तयारु थिया, तैलीमदान तयारु थिया। हिकिड़ी ॻाल्हि हुन में हुई, संस्कृत में चइबो आहे त विद्या विनय न शोभते। विद्यावान जेकॾहिं माण्हू आहे ऐं विनय रखे थो, नम्रता रखे थो, त उहो समाज जो गहणो थी करे रहंदो। हीउ सचमुच समाज जो गहणो हुयो।
तमामु हम्बिल सुभाउ जो, नरम सुभाउ जो, सभिनी सां मिठो ॻाल्हाईंदड़। शांति राधः शांति मोक्षदय शांति वनस्पतय शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांति आमा शांतिरेव शांतिरेधि ओम शांति शांति सदराई। डॉक्टर नारायण भारती जेके हिंद सिंध जा अज़ीम लोक अदब जा माहिर, वॾे में वॾा सिंधी फोकलोरिस्ट हुआ। उन्हनि जो 15 अक्टूबर 2017 ते ओचितो उल्हासनगर बॉम्बे में दुखदायक देहांत थियो। उन्हनि जो जनम 1 अक्टूबर 1932 में कंबर ज़िले लाड़काणे में सिंध में थियो हो। अजीब इत्तेफ़ाक़ आहे त जंहिं महीने में उन्हनि जो जनम थियो आहे उन ई महीने में उन्हनि जी वफ़ात थी आहे। डॉक्टर भारती बर्ख साफ़ी हुआ, तइलीम दान हुआ, वॾे में वॾा सिंधी अदब जा पारखू पब्लिशर हुआ। उन्हनि 300 खां वधीक हिंदुस्तान जे बर्ख ऐं सिंध जे बर्ख अदीबनि जा जुदा जुदा विषयनि ते किताब शाया कया, जिन खे केतिरनि किताबनि खे साहित्य अकादमीअ जो अवार्ड मिलियो। हुननि जा ख़ुदि जा जीअं असांजे सिंध में डॉक्टर नबी बख्श बलोच लोक अदब जी साहिड़नि जी अशायत करण जी शुरूआत कई ऐं 50 खनि किताब जेको आहे हुन जुदा जुदा लोक अदब जे सनफ़ुनि ते किताब शाया कया। साॻे नमूने असांजे डॉक्टर नारायण भारती पिणु फील्ड वर्क करे, जुदा जुदा कैंपुनि में वञी करे, जुदा जुदा घरनि में वञी करे न सिर्फ़ु सिंधी लोक अदब खे इकठो कयो पर उनखे सहेड़े वरी किताबी सूरत में बि शाया कयो, जिन जो अंदाज़ 25 खनि किताब आहिनि। जेके लोक अदब चवंदा आहिनि त लोक अदब जेको आहे उहो मयारी अदब जो बुनियादु आहे ऐं उहो बुनियादी कमु जेको जंहिंमें असांजी ख़ुशबू सिंधियत समायल आहे, जंहिंमें असांजो सिंध जो लोक वरसो सकाफ़त ऐं तहज़ीब समायल आहे, उहो कमु डॉक्टर नारायण भारतीअ कयो। अॼु हू असांजे विच में कोन्हनि पर उन्हनि जूं रचनाऊं सदाईं असांजे में आहिनि। हुन जा सहेड़ियल गीत अॼु बि असीं कैसेटुनि जे रूप में जुदा जुदा मौक़नि ते हुन जा भॼन श्लोक जुदा जुदा रूपनि में असीं अॼु बि ॿुधूं था त माना हू सदा हयात आहिनि ऐं जेसि ताईं सिंधी क़ौम आहे तेसि ताईं हू सदा हयात रहंदा। अहिड़े सिंध जे जाइ, सिंध जे सुर में सिंधी लोक अदब जे पारखू खे मां श्रद्धांजलि ॾियां। दोस्तो, चवंदा आहियूं माण्हू मिरियो न माण्हू, पखी मिरियो न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि गोए अचे बहार जी। सदा हयात डॉक्टर नारायण भारती अॼु असांजे विच में न आहिनि पर हुनजो कयल कार्य जेको सिंधी लोक अदब ते आहे उहो असांजे लाइ हिकु ज़ख़ीरो आहे। ऐं जीअं केतिरनि दोस्तनि ॿुधायो त असां नारायण भारती खे कॾहिं न भुलिजी सघंदासीं। मूंखे यादि आहे त 1942 जे आसपास हू जैन कॉलेज में जॾहिं पढ़ंदा हुआ तॾहिं जेको आहे उहो वधि में वधि वक़्तु जेको आहे पंहिंजो लाइब्रेरी में गुज़ारींदा हुआ ऐं उते किताब पढ़ंदा हुआ। उन वक़्तु चेतन मारीवाला जेको आहे हिकिड़ो लाइब्रेरी संभालींदो हो ऐं उन वक़्तु जेको आहे हिकु मैगज़िन बि निकिरंदी हुई ऐं उन मैगज़िन में असांजा जेके आहिनि राजस्थानी या कश्मीरी जेके लोकगीत शाया थींदा हुआ। तॾहिं नारायण भारतीअ खे लॻो त असांजा सिंधी लोकगीत लोक लाॾा ऐं लोक साहित्य छो न हिन खेत्र में अचणु खपे। त हुननि उहा कोशिशि जारी रखी। हुनजो सिंधी लोक कला जेको किताबु आहे उहो 1960 में पहिरियों शाया थियो ऐं मज़े जी वारी ॻाल्हि इहा आहे त हुनजो हिकु न ॿ न पर टे छापा जेके आहिनि उहे इशायती टांदा 1974 में ऐं 1996 में उहे हथो हथु विकामजी विया। हिन ज़बरदस्त कोशिशूं वरितियूं, लोक साहित्य इकठो कयो ऐं लोक साहित्य इकठो करणु माना हिकु
मखण जी शीख पचाइण बराबरि आहे। त दोस्तो उनजो कयल कार्य साहित्य जगत में कला जगत में बिल्कुलु लाखीनो लाल हुआ ऐं उनखे असीं कॾहिं नथा भुलिजी सघूं। अॼु भले असांजे विच में न आहे पर हुनजी जेको अख़बार नवीसीअ में कमु कयल आहे सिंधी टाइम्स जे ख़्याल खां हुननि जेको आहे 1962 में उहा जेका आहे अख़बार शुरू कई हुई ऐं उन वक़्तु जेको आहे गोबिंद पंजाबी ऐं असांजो सदा हयात जेको आहे सिंधी जेको आहे असांजो कूंज मैगज़ीन जो जेको आहे उहो संपादक हूंदा हरी मोटवाणी सिंधी ऐं हींअर जेको आहे जुमू छुगाणी संभालनि पिया था उहा मैगज़ीन उन हवाले में टिनिनि जेको आहे गॾिजी करे कमु कयो। अख़बार नवीसी जे ख़्याल खां असीं हुनखे यादि कंदासीं छो त चवंदा आहियूं भई माण्हू भले असांजे विच में न आहे पर हुन जूं यादियूं उनजो कयल कार्य भानुभाई असां सां गॾु आहे ऐं हमेशह गॾु रहंदो। गांधीधाम में कार खे बाहि लॻण ते फायर ब्रिगेड पहुची बाहि खे कंट्रोल कयो हुओ।